आज़म इमरान खान अरबाब गुलाम रहीम के खास मददगार मुक़र्रर करे छॾियो आहे। अरबाब रहीम खे सिंध जे मामलनि बाबति खास मददगार मुक़र्रर कयो वियो आहे। काबीना डिवीज़न अरबाब रहीम जी मुक़र्ररी जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। नोटिफिकेशन मूजिब अरबाब गुलाम रहीम जी मुक़र्ररी एज़ाज़ी बुनियाद ते कई वई आहे। अवां खे अपडेट कयूं पिया त वज़ीर आज़म इमरान खान अरबाब गुलाम रहीम खे खास मददगार मुक़र्रर करे छॾियो आहे। अरबाब रहीम खे सिंध जे मामलनि बाबति खास मददगार मुक़र्रर कयो वियो आहे। काबीना डिवीज़न अरबाब रहीम जी मुक़र्ररी जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। नोटिफिकेशन मूजिब अरबाब गुलाम रहीम जी मुक़र्ररी एज़ाज़ी बुनियाद ते कई वई आहे। अवां खे ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया त वज़ीर आज़म इमरान खान अरबाब गुलाम रहीम खे खास मददगार मुक़र्रर करे छॾियो आहे। अरबाब रहीम खे सिंध जे मामलनि बाबति खास मददगार मुक़र्रर कयो वियो आहे। काबीना डिवीज़न अरबाब रहीम जी मुक़र्ररी जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। नोटिफिकेशन मूजिब अरबाब गुलाम रहीम जी मुक़र्ररी एज़ाज़ी बुनियाद ते कई वई आहे। अवां खे अपडेट कयूं पिया त वज़ीर आज़म इमरान खान अॻूणे वज़ीर आला अरबाब गुलाम रहीम के खास मददगार मुक़र्रर करे छॾियो आहे। अरबाब रहीम के सिंध जे मामलनि बाबति खास मददगार मुक़र्रर कयो वियो आहे। काबीना डिवीज़न अरबाब रहीम जी मुक़र्ररी जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। नोटिफिकेशन मूजिब अरबाब गुलाम रहीम जी मुक़र्ररी एज़ाज़ी बुनियाद ते कई वई आहे। अवां खे ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया त वज़ीर आज़म इमरान खान अरबाब गुलाम रहीम के खास मददगार मुक़र्रर करे छॾियो आहे। अरबाब रहीम के सिंध जे मामलनि बाबति खास मददगार मुक़र्रर कयो वियो। काबीना डिवीज़न अरबाब रहीम जी मुक़र्ररी जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। नोटिफिकेशन मूजिब अरबाब गुलाम रहीम जी मुक़र्ररी एज़ाज़ी बुनियाद ते कई वई आहे।